किस्सो नंबर 51। आसमान वारो मासूमन जी झट ॿुधे थो। हिक ॾींहुं वताए वटि के संगती अची कठा थिया। चयाऊंसि त ॾाढी बुख लॻी आहे, कुझु खाराए। फ़क़ीर वीचार में पइजी वियो त हिकु छोकिरो कुंवर खणी होको ॾींदो अची भरिसां लंघियो। फ़क़ीर उमालक उन खे सॾे चयो त बाबा, हिननि हमराहनि खे कुझु खाराए। पोइ बालक सिपियूं भरींदो हर कंहिंखे चङा ख़ासा कुंवर ॾींदो वियो। तव्हांजो सॼो पाटरोड़ो ख़ाली थी वयुसि। पोइ वताए खे चयाईं त पैसा ॾे। वताए चयो माठ कर जेसी पैसा अचनि। छोकर वठी गोड़ घमसान कयो। चयाईं मूं मिसकीन जा कुंवर मुफ़्त में वताए खाराए छॾिया आहिनि, पैसा बि नथो ॾे। चवे थो त माठ कर, पहर गुज़री वियो आहे। वताए चयो त मूं तोखे चयो माठ कर, घोड़ा घोड़ा न कर। ईअं चई 2-3 थफूं वाहे कढियईंसि। थफूं लॻण सां वधीक छोकर आसमान मथे ते खणी ॾिनो। माण्हू अची गॾु थिया। छोकर खां पुछऊं त अबा छा आहे? छोकर सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उन ते हिकिड़े माण्हू चयो, वताए वटि किथां आया पैसा? अचे वठि, जेतिरा तुंहिंजा पैसा थियनि से खण। पोइ छोकर रोकड़ वठी हलियो वियो। संदसि संगतियुनि पुछियुसि, इहो छा कयई? चयाईं मूं वटि हड़ में कुझु कोन हो। सोचुमि त तकिड़ो सवाल ख़ुदा बि कीन सुणंदो, सो हिन मासूम खे थफूं हणी धाऊं करायमि। जो ॿुधो अथमि आसमान वारो मासूमनि जी झट थो ॿुधे। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।